मखा जान सारन मखा मंजिले इश्क जे चंद तारन मथा काक जी हर कंधिया जे किनारन। जी कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद जे सिंधी शागिर्दनि जी तंज़ीम मेहरान स्टूडेंट काउंसिल तरफ़ां सकाफ़ती प्रोग्राम जो एहतमाम कयो वियो। उन मौके ते अयाज़ मेलो बि लॻायो वियो। हिते जेके गॾु थियल शागिर्द आहिनि उहे छा था चवनि, अचो साणनि गुफ़्तगू करियूं। की पिया खे मिली त चइजां की चांदनी तो सिवा न थींदी, अची त मुंहिंजी उमास में आ छो त ॿी राति कान थींदी। शेख अयाज़ हिकु वॾो शाइर आहे सिंध जो। शेख अयाज़ हमेशह सिंध जी वादानियत ते लिखियो आहे ऐं शेख अयाज़ हमेशह सिंध जी मोहबत ते लिखियो आहे। हिते असां कल्चर डे खां पोइ अयाज़ मेलो कराईंदा आहियूं, जंहिंमें न कि सिर्फ़ु सिंधियुनि जे अलावा जेके ॿियूं कम्यूनिटीज़ बि आहिनि, जेके असां तव्हांखे ॿुधायोसीं, पठान थी, कश्मीरी, गिलगिती थी, इहे बि पंहिंजे कल्चर खे शो कराईंदा आहिनि। इन सां असां इहो कराईंदा आहियूं त सिंध हिकिड़ी जेको अमन परस्त जेको धरती आहे ऐं असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे। हिन ॾींहं जो असांखे इंतज़ारु हूंदो आहे, माना अयाज़ मेलो बि उन ई कोठाईंदा आहियूं ऐं कल्चर डे बि हुन में कराईंदा आहियूं असां। जीअं त सिंध क़दीम धरती थी रही आहे ऐं असां हर साल जीअं अयाज़ मेलो ऐं कल्चर डे कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी में मल्हाईंदा आहियूं ऐं पंहिंजी सॼी संगत जेका बि ऐं सिंध मां बि ईंदा आहिनि जेके पंहिंजे जोश ऐं ख़रोश सां सिंधी कल्चर डे मल्हायो वेंदो आहे। हिते कैमरामैन आसिफ सोलंकी सां गॾु ग़ुलाम रसूल कुंबर, KTN न्यूज़ इस्लामाबाद।